बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो, जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो, अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ भारी सिज। अस्सलामु अलैकुम व्यूअर्स, मां अवां जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी मां मौजूद आहियां सुबुह मेहरान। खोड़ सारियूं दुआऊं अवां जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां जे लाइ। मां उमेद बि रखां थी तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। ऐं सुबुह जो टाइम आहे त सुबुह जो जेको स्केड्यूल आहे पंहिंजो, पूरे ॾींहं जो जेको स्केड्यूल आहे सुठे तरीक़े सां अव्हां स्टार्टअप वठी चुका हूंदा। हींअर घरनि में औरतूं मौजूदु हूंदियूं, ॿार स्कूल वञी चुका हूंदा, एग्ज़ाम्स बि हलनि पिया ऐं सभिनीनि जो हेक्टिक हिकिड़ो स्केड्यूल ज़रूरु आहे। अच्छा, असां वटि घणा सारा इदारा आहिनि, घणा सारा इदारा सुठे तरीक़े सां कमु बि कंदा आहिनि। कुझु असांजूं बि ज़िमेदारियूं हूंदियूं आहिनि ऐं कुझु ज़िमेदारियुनि ते नज़रसानी हुअण बि खपे, रखण बि खपे। असां वटि हेस्को आहे, पासपोर्ट ऑफिस ऐं काफ़ी सारा ऑफिसिस असां वटि आहिनि, वफ़ाक़ी सरकारी तंज़ीमूं असां वटि मौजूदु आहिनि। असां सफ़ाई वारा अमला ॾिसंदा आहियूं, असांजी काफ़ी सारियूं शिकायतूं ज़रूरु हूंदियूं आहिनि। स्टेट लाइफ खां असांखे शिकायत हूंदी आहे, काफ़ी सारनि इदारनि खां पाण शिकायतूं रखूं था, पर छा असांखे प्रोसीजर ख़बर हूंदो आहे त असांखे क्यूरी कीअं सबमिट कराइणी आहे? छा असांखे प्रोसीजर ख़बर आहे त असां आम शहरी त आहियूं, पर असांजो जेको मसइलो आहे उहो असां किथे पहुचायूं, केसीं ताईं पहुचायूं, कीअं पंहिंजे आवाज़ खे असां उजागर कयूं? मुहतसिब इदारो छा आहे? वफ़ाक़ी मुहतसिब जो इदारो छा आहे? इन जो जवाबु मुंहिंजे ख़्याल सां पाण सभिनी खे खपंदो आहे। 1983 में सरकार जी तरफ़ खां हीउ इदारो क़ाइमु कयो वियो ऐं जंहिंजो सिंपल कमु इहो आहे त अवाम खे जल्द तुर्त तकिड़ो ऐं मुफ़्त में रिलीफ फ़राहम कयो वञे। हाणे चइनी सूबनि में डिविजनल ऐं हेडक्वार्टर्स में ऑफिसिस मौजूदु हूंदियूं आहिनि। सो असां क्यूरी कीअं पंहिंजी सबमिट करायूं, कीअं असां पंहिंजी शिकायत दर्ज करायूं, कीअं असांखे रिलीफ मिले, उन हवाले सां पाण अॼु हिन प्रोग्राम में ॻाल्हियूं कंदासीं। ऐं जेकॾहिं मुहतसिब इदारे जी मां ॻाल्हि कयां त 60 डेज़ जे अंदरि चाहींदा आहिनि त असां अवाम खे सुठो जल्दी तुर्त असां उन्हनि खे रिज़ल्ट ॾेई सघूं जंहिंमें असांजी अवाम सेटिस्फाइड हुजे। असां वटि तमामु बहितरीन गेस्ट मौजूदु आहिनि, सो मां चाहियां थी त जल्दी सां उन्हनि जे इंट्रोडक्शन जी तरफ़ आऊं अॻियां वधां। मुख़्तलिफ़ मुल्कनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदे सफ़ीर तौर पाण ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं अथनि। रिटायर्ड एम्बेसडर डॉक्टर सैयद रिज़वान पाण असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। पाण हिन वक़्तु वफ़ाक़ी मुहतसिब इदारे जे हैदराबाद रीजन में ऑफिस संदन आहे, रीजनल हेड तौर पंहिंजूं ख़िदमतूं पाण सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। सर, जिन खे मां भलीकार चवां थी, अस्सलाम वालेकुम। Thank you very much. हैव अ गुड मॉर्निंग। Thank you for having me today. यस सर, थैंक्स टू यू। तव्हां आहियो असांजे प्रोग्राम में मौजूदु। मां सम्झां थी त अॼु जो प्रोग्राम असांजो इलाही यूज़फुल वेंदो, छाकाणि त प्रोग्राम जंहिं मुनासिबत सां आहे, मुंहिंजे ख़्याल सां आम जेके बि असांजा शहरी ॿुधंदा त इलाही गौर फ़िक्र सां हिन प्रोग्राम खे ॿुधंदा। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? Thank you very much. So kind of you, Tara Sahab. I am फराइतो आहियां मां तव्हांजो ऐं मेहरान टीवी जो जेको असांखे मौक़ो ॾिनो आहे त असां पंहिंजी ॻाल्हि तव्हांखे आवाम खे तव्हांजे ज़रिए आवाम खे ॿुधाए सघूं। जी, अच्छा सर, अवां लम्स मां पढ़िया, हिते ई रहो था ऐं हिते ई अवां पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियो था, कीअं लॻंदो आहे? बिल्कुलु, ॾिसो असांजी ज़िंदगी लिमिटेड आहे। मां पंहिंजे शौक़ सां जेको एम्बिशन हूंदो आहे यंग मैन जो, मां पूरी करे चुकियो आहियां। हाणे मुंहिंजो एम्बिशन इहा आहे त जेका बाक़ी ज़िंदगी बची आहे हुन में ख़ासि तौर ते अवाम जी ख़िदमत कयूं। पोइ हिन जे करे वधीक एम्बेसडर रिटायर्ड ऐं सीनियर ऑफिसर कराची या इस्लामाबाद में सेटल थींदा आहिनि। मां हैदराबाद चूंड करे त हैदराबाद में मां हिते जो आहियां ऐं मुंहिंजी लॉयल्टी बि आहे सिंध सां, त मां चाहियूं था त हिते अचूं ऐं को बि कमु कयूं। त हिन कम खे जे मिलण खां अॻु में मूं ॿारनि जी तालीम लाइ बि कुझु कयो, पर हाणे हीउ कमु अची वियो त हाणे ॿिन्ही कमु था कयूं। पर्पज़ मुंहिंजो ख़िदमत ख़ल्क़ आहे बाक़ी ज़िंदगी जो, हिन जे करे मां हैदराबाद ऑफिस मोटियो। अच्छा, अवां जा वालिद साहब कोठरी में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि, यानी ईअं चई सघूं था त अव्हांजो घराणो आम माण्हू जे लाइ हिकिड़ो सुठो बहितरीन कमु करे रहियो आहे, आम माण्हू जे रिलीफ जे लाइ। अच्छा सर, अव्हां जी एजुकेशन जे हवाले सां ज़रूरु पुछंदासीं, ओवरऑल अव्हां जी एजुकेशन कीअं रही? मां सेंट बोनाविस्टा हाई स्कूल में पढ़ियो था, पोइ वरी पिटारे में कैडेट कॉलेज पिटारो में मूं हुते 12वीं क्लास कई, पोइ लम्स में ग्रेजुएशन कई, पोइ 1990 में 89 में CSS करी, 90 में जॉइन करी मूं फॉरेन सर्विस में वियो। पोइ बाक़ी पुर्तगाल, ईरान, टर्की, बेल्जियम
में मूं इन सबऑर्डिनेट पोज़ीशन्स मूं ख़िदमतूं पंहिंजी अंजाम ॾिनियूं ऐं पोइ आयरलैंड में ऐं मॉरिशस में मूं सफ़ीर थी करे कमु कयो. मॉरिशस मां मूं रिटायर करी वापसि हैदराबाद में मोटिया. वाओ, ज़बरदस्त ज़बरदस्त. अच्छा, यूजुअली अव्हांजी भला मॉर्निंग कीअं हूंदी आहे? छो त मॉर्निंग प्रोग्राम आहे वफ़ाक़ी मुहतसिब इदारे जे हवाले सां त पाण यकीनन काराइती गुफ़्तगू कंदासीं, पर तव्हांजी मॉर्निंग खे थोरो डिस्कस करणु चाहींदासीं. ज़रूरु. हा, मूं सॼी ज़िंदगी में मूं मक़सदियत खे मूं मद्देनज़र रखियो आहे. मतिलबु मूं सॼी ज़िंदगी कोशिशि कई आहे त मक़सद खे परसू कयूं. हाणे मॉर्निंग में मुंहिंजो इहो हूंदो आहे त मॉर्निंग में मूं एक्सरसाइज़ कंदो आहियां ऐं तव्हांजे चैनल जे तरफ़ां मां सभिनी सॼे सिंध खे पाकिस्तान खे थो चवां त ज़रूरु पंहिंजी एक्सरसाइज़ कयो. जेॾी महिल तव्हांखे मिले एक्सरसाइज़ पंहिंजी ज़िंदगी जो रूटीन ठाहियो. छाकाणि त एक्सरसाइज़ न कंदो त पोइ डॉक्टरनि सां तव्हांजो राब्तो सदाईं रहंदो. ऐं तव्हांखे यादि हूंदो हींअर ई हिकिड़ो असांजो सीनियर ब्यूरोक्रेट हो, मां भायां थो त सेक्रेटरी लेवल ते कमु करे रहियो, टियों ॾींहुं हुनजो इंतकाल थियो आहे. ही वॉज जस्ट 56. जस्ट इमेजिन, तव्हां महिनत करियो था, कहिड़े मुक़ाम ते पहुचो था ऐं तव्हां यकदमि तव्हां हलिया वञो त तव्हां त पंहिंजी ज़िंदगी जो जेको अलाह ताला तव्हांखे ज़िंदगी तव्हांखे भई ही मिलियो आहे, तोहफ़ो मिलियो आहे, तव्हां सही हुनजो इस्तेमालु त न कयो. तव्हां वटि हुन वटि टाइम हुयो 3-4 साल ख़िदमत करे हा, पर गुज़ारी वियो. ऐं मुंहिंजा ॿिया बि दोस्त आहिनि. मां चयो छाकाणि त ब्यूरोक्रेसी मां आहियां. ब्यूरोक्रेसी इलाही मूंखे मिसालूं आहिनि जंहिंमें गुज़ारे विया. मुंहिंजा माइट बि कुझु यंग एज में का एक्सरसाइज़ न कया बिल्कुलु, उहे बि गुज़ारी विया. ज़रूरी न त माण्हू एक्सरसाइज़ न कजे त गुज़ारी वेंदो. बहितर इहा त माण्हू ज़रूरु प्रिकॉशन वठे. हर को माण्हू जेको सेडेंटरी कमु कंदो आहे, वाराड़ीअ जो माण्हू त इलाही पंधु कंदा आहिनि, हुन लाइ कोई अहिड़ी ख़तरे जी ॻाल्हि न आहे. जेका सेडेंटरी लाइफ वारा आहिनि, जे टेबल ते वेही कमु कंदा आहिनि, हुन लाइ ज़रूरी आहे त ज़रूरु अधु कलाकु ज़रूरु पंहिंजी ज़िंदगीअ में एक्सरसाइज़ लाइ कढनि. सही सर, ॾिसो न इलाही हेक्टिक स्केड्यूल हूंदो आहे न हर माण्हू जो. ऐं तव्हां बिल्कुलु हिकिड़ी इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि कई त असां जेकॾहिं बहिराड़ी जे माण्हुनि खे ॾिसूं त हुननि जा कमकार ई अहिड़ा हूंदा आहिनि जो हुननि खे एक्सरसाइज़ जी का घणी नीड कोन पवंदी आहे. पर उहे माण्हू जेके ऑल द टाइम कंप्यूटर ते कमु कनि था, हिकिड़ी ऑफिस में कमु कनि था, हुननि खे हिकिड़ो लिमिटेड टाइम पंहिंजे लाइ कढणु खपे. मुंहिंजे ख्याल सां मॉर्निंग टाइम इलाही बहितरीनु टाइम हूंदो आहे. अच्छा, उनखां अलावा मुहतसिब इदारो आहे छा? बेसिकली उनजी डेफिनेशन मां अव्हांजी ज़ुबानी बि पुछणु चाहींदसि त असांजे व्यूअर्स खे सुठे तरीक़े सां समझ में अचे. मैडम, मुफ़ाक़ी मुहतसिब जेको आहे हिन जो पर्पज़ आहे, पर फोकस आहे त गवर्नमेंट फेडरल हुजनि या प्रोविंशियल हुजनि. गवर्नमेंट जो पर्पज़ इहो हूंदो आहे त अवाम खे फैसिलिटीज़ मिलनि. ऐं इलाही फैसिलिटीज़ लाइ पैसा बि था ख़र्च कनि. पर हीअ थींदो आहे त विच में कुझु माण्हू पंहिंजी इनएफिशिएंसी जे करे या कुझु माण्हू ग़लति इंटेंशन जे करे हेॾा होॾा ग़लति कमनि में ऑफिसर ऐं स्टाफ ॿई हू हुन में ग़लति कंदा आहिनि. ऐं अवाम खे जेको गवर्नमेंट्स चाहिनि थियूं उहो फैसिलिटीज़ नथियूं मिलनि ऐं अवाम आज़ार में हूंदी आहे, इलाही आज़ार में. त गवर्नमेंट हिकिड़ो पैरेलल हिकिड़ो कोड क्रिएट कयो आहे. पुअर्स मैन कोड बि तव्हां चई सघो था, बट दिस इज़ नॉट अ एग्ज़ैक्ट connotation, but in this without any lawyer or without the judge will be on the side of the people. Great. So judge जो complainant आहे उनखे घुराईंदो. अगरि complainant ग़रीब आहे, अची नथो सघे त फोन ते ॻाल्हाए वठंदो. सही सही. पर एजेंसी वारा जेका गवर्नमेंट एजेंसी आहे जेको जंहिं ते इल्ज़ाम आहे त हू मैल एडमिनिस्ट्रेशन कई आहे ऐं हुन जे करे कंप्लेंट खे तकलीफ़ थी आहे त हू ईंदा. सही सही सही. ऐं असां विच में वेही करे असां वटि 4 इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स आहिनि हैदराबाद में. ओके. ऐं हू ॿुधंदा केस ऐं आवर 95% केसिस in 95% of cases we have found that the complainant was right. So our relief is almost 95%. सही सही. Our वफ़ाक़ी मुतसिब एजाज़ कुरैशी साहब आहे, इस्लामाबाद वेंदो आहे, and we have 17 regional offices. Okay. There are 4 regional offices in Sindh. One is Karachi, one is in Sakhar, and one is in Mirpur Khas, and one is in Hyderabad. Sahi. So I represent Wifaqi Mutasib as his advisor in Hyderabad region. That is one of the biggest region in Sindh. It extends as far as Dadu, Tandwara Yar, Badin, Alaish Jante. Access आहे जी. access असांजो jurisdiction आहे. जी जी जी. ऐं असांजो जेको डिलेमा मां थो सम्झां त ही त हैदराबाद शहर में या कराची शहर में जेके शहर वारा आहिनि हू त वधीक हू बि घटि एक्सेस था कनि,
पर जेका नंढे शहर वारा आहिनि एग्जैक्टली मुंहिंजो इहो ई क्वेश्चन ख़बर ई आहे। न आहे त ही आसान तरीक़ो आहे ऐं तव्हांखे सफ़र करने जी या तकलीफ़ खणण जी एतिरी को ज़रूरत न आहे। तव्हां हरू भरू रुगो सफ़र न कयो, तव्हां एक्सेस कयो, तव्हां मोबाइल ऐप सां असां कंप्लेंट लिखाराए सघो था, सही, सही, सही। इंटरनेट ते करे सघो था, हिकिड़ी चिठी रजिस्टर्ड चिठी तव्हां लिखी मोकिले सघो था। पर हुन में ही ज़रूरु हुजे त पंहिंजो हुनजो नालो हुजे, हुनजो घर जो एड्रेस हुजे, छाकाणि त असां चिठी मोकिलियूं त हुनखे मिले, ऐं हुनजो फ़ोन नंबर ज़रूरु हुजे, छाकाणि त वी कुड एक्सेस देम इवन इफ they find they are poor and they cannot reach Hyderabad, but then we will reach them ओके through phone ओके and other channels. सही 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 माना जेकॾहिं आम अवाम जी रसाई न आहे त पोइ ही पाण वञनि था, यानी असां ईअं चई सघूं था त हिननि जो हिकिड़ो सुठो एक्सेस मौजूदु आहे। उनखां अलावा से असां जेकॾहिं ॾिसूं त हैदराबाद ठीकु आहे, असां रीजन जी ॻाल्हि कयूं था, पर बहराड़ी जा बि त असां वटि इलाइक़ा मौजूदु आहिनि न, ऐं अधु खां वधीक असांजी आबादी त बहराड़ी में बि आहे त जी हा बिल्कुलु। सो केतिरियूं शिकायतूं अचनि थियूं, मोस्ट प्रोबेबली असांजूं हैदराबाद मां अव्हांखे मिलनि थियूं या बहराड़ी मां मिलनि थियूं? बराड़ी खां शिकायतूं तमामु घटि आहिनि। घटि आहिनि? हा, ही असांजो मतिलबु कंसर्न जी ॻाल्हि आहे। जी, छाकाणि त असां चाहियूं था त ग़रीब माण्हू तक जेका हारी आहिनि या मज़दूर फील्ड में था कमु कनि, हुन वटि घणी फैसिलिटी नथी पहुचनि, ऐं पोइ जॾहिं पहुचे थी फॉर एग्ज़ाम्पल इलेक्ट्रिसिटी जी या गैस जी, त हुन सां मेल एडमिनिस्ट्रेशन इलाही थी थिए, सही सही, ऐं हुनखे पुछण वारो केर ई कोन्हे। त असांजो ही पर्पज़ आहे त असांजी आवाज़ हुन ताईं पहुचे त हू सोचनि त असां ते पहुचनि ऐं चिठी लिखी मोकिलनि, या असांखे हाणे त नंढे शहरनि में बि, ॿारहं नथो थो चवां, नंढे शहरनि में बि माण्हू वटि यंग स्पेशली यंग लॉट वटि स्मार्टफोन आहे, त हुन सां शिकायत मोकिली था सघनि। सही 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 सही, पाड़े वारनि खे शिकायत आहे, हुनजी शिकायत मोकिली था सघनि। इजीली असां वटि लाज़मी आहे त शिकायत मोकिलींदा त हुनखे नंबर मिली वेंदो, नंबर मिली वेंदो त ही थी नथो सघे त हुनजा शिकायत केरु माण्हू डस्टबिन में विझे, इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल आहे। हुननि खे असांखे लाज़मी आहे त असांखे ॻोल्हियूं हुननि खे, पर बिल्कुलु ई न मिलंदो त माण्हू जो नंबर टेलीफोन नंबर ई ग़लति हूंदो, हुनजो पोस्टल एड्रेस ई ग़लति हूंदो, काफ़ी सारा प्रॉब्लम थींदा हूंदा, हेक्टिक्स थींदा हूंदा। पर असां बिल्कुलु ऑल रीजनल ऑफिसेस इंक्लूडिंग आवर हेडक्वार्टर्स, we are very serious that we reach the person even if he is located remotely, परे बि आहे या असां हुन ते पहुचींदा आहियूं, ऐं असांजो ही फर्ज़ आहे त 60 ॾींहं में हुनजो फ़ैसिलो कयूं। सही, 60 डेज़ में रिलीफ आवाम खे मिले। अगरि असां फ़ैसिलो न कयूं त असां ते रेड लाइन लॻी वेंदी, रेड लाइन लॻी वेंदी आहे। ओके सर, ओके सर, असां कंटिन्यू कयूं था, पर तव्हां परमिशन ॾियो असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे व्यूअर्स, असां जल्दी सां हाज़िर थियूं था। स्टे ट्यून, काॾे बि न वञो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण। वेलकम वंस अगेन व्यूअर्स, तव्हांखे अगेन आउं वेलकम चवंदसि, ऐं अवांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, अव्हांखे ख़बर आहे प्रोग्राम जो पैट्रन असां वफ़ाक़ी मुहतसिब इदारे जे हवाले सां अॼु ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं, ऐं सरकारी इदारा पाण वटि खोड़ सारा मौजूदु आहिनि। असां वटि काफ़ी सारा इदारा त हूंदा आहिनि, कमु बि ॾाढो सुठे तरीक़े सां हलंदो आहे, या अगरि न बि हलंदो आहे त बेसिकली ॻाल्हि इहा आहे त पोइ शिकायत कीअं दर्ज कजे या अव्हांजी रसाई कीअं मुमकिन आहे। अच्छा सर, असां वटि जेकॾहिं ॾिसूं न ओवरऑल पाकिस्तान में काफ़ी सारा मसइला वधी विया आहिनि, त हिन टाइम में हिन इदारे जो कमु कीअं हले पियो? वी आर क्वाइट, असां एफिशिएंट ऑर्गेनाइज़ेशन आहियूं, छाकाणि त असांजो जेका रूल्स रेगुलेशन अहिड़े नमूने में ठहिया आहिनि, इन में वधीक क्रेडिट गोज़ टू मिस्टर सलमान फारूकी, मेड रियली दिस ऑर्गेनाइज़ेशन इफेक्टिव। एंड असांजी मतिलबु तव्हांखे ख़बर आहे, मां ॿुधायो तव्हांखे त 60 ॾींहं में असांखे फ़ैसिलो ॾियणो आहे लाज़मी, ऐं पोइ असांजो इम्प्लीमेंटेशन जो बि हिकिड़ो फेज़ आहे, हुन में असांखे लाज़मी आहे त असां इम्प्लीमेंटेशन बि मॉनिटर कंदा आहियूं, ऐं जीअं असां को फ़ैसिलो लिखंदा आहियूं पोइ ऐं उनखे इम्प्लीमेंटेशन मोकिलींदा आहियूं, पोइ देयर इज़ अ काउंटर चेक सिस्टम वेयर दे रैंडमली कॉल, रैंडमली कुझु नाला कंप्लेंट जा हू खणंदा आहिनि ऐं हुनखे फ़ोन कंदा आहिनि ऐं पुछंदा आहिनि तव्हांखे तव्हांजो फ़ैसिलो थियो, तव्हांखे रिलीफ मिलियो न मिलियो।
त हिन जे करे आई थिंक इट इज़ वन ऑफ द मोस्ट एफिशिएंट फेडरल सही। गवर्नमेंट डिपार्टमेंट. सही सही बिल्कुलु बिल्कुलु छाकाणि त असां वटि जेतिरा सारा मसइला आहिनि त असां वटि उनजा हल ज़रूरु मौजूदु आहिनि ऐं सिंपली हिकिड़ो प्रोसीजर आहे सिंपली तव्हां पंहिंजी क्यूरी सबमिट करायो सिंपली तव्हां कंहिं पेपर ते कंहिं चिट ते उन प्रॉब्लम खे लिखो पर शर्त इहो आहे त तव्हां पंहिंजो नालो मेंशन कंदा तव्हां पंहिंजो नंबर मेंशन कंदा और पंहिंजो एड्रेस बि मेंशन कंदा पोस्टल लाज़िम एड्रेस. जी पोस्टल एड्रेस तव्हां मेंशन कंदा त तव्हांजी उन क्यूरी खे ज़रूरु कंसिडर कयो वेंदो ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त मुहतसिब इदारो असां वटि जेको आहे उनजो कमु इहो आहे त 60 ॾींहंनि जे अंदरि हुन प्रॉब्लम खे सॉल्व कंदा आहिनि ऐं कोशिशि कंदा आहिनि त असां वटि जेको प्रॉब्लम अचे थो उनमें रिलीफ असांजी आवाम खे मिले. अच्छा सर मोस्ट प्रोबेबली कहिड़े इदारे जे ख़िलाफ़ हिन वक़्तु हैदराबाद जे अंदरि क्यूरीज़ अचनि पियूं? Like rest of the country, in Hyderabad also, the biggest complaints, most of the complaints come from WAPDA, which is called, HESCO in Hyderabad. सही. So most of the complaints that overbilling and detection bills, ही माण्हुनि खे ॾाढो टॉर्चर मिले थो. मतिलबु जेको बि माण्हू आहिनि मिडिल इनकम वारो माण्हू हुजे या ग़रीब माण्हू हुजे हर को माण्हू सफ़र थो करे ऐं हिन मीटर रीडर ऐं जेको हूंदो आहे हिन जो इंचार्ज हूंदो आहे बेसिकली दिस इज़ दी व्हाट यू कैन से दी आई मे कॉल इट मे बी अ फुट सोल्जर्स ऑफ करप्शन. सही सही. ऐं इन एंड मेल एडमिनिस्ट्रेशन स्पेशली मेल एडमिनिस्ट्रेशन त दे unnecessarily and wrongly put detection bill on the consumer ऐं कंज्यूमर खे कंज्यूमर नथा सम्झनि त ही माण्हू जेको आहे ही सर्विस वठे थो ऐं तव्हांखे पैसो थो ॾे बिल थो ॾे हाणे तव्हां हुनखे ओवर बिल कंदो त माण्हू काॾे वञनि हिन जी मोनोपोली बि आहे न इहे बि हिकिड़ो मसइलो आहे त माण्हू किथे वञी कोन था सघनि. हाणे वधीक माण्हू तंग अची करे त सोलर पिया हणनि जेको ग़रीब माण्हू बि जेको आहे हाणे कोशिशि था कनि त सोलर मां वञे पर दिस इज़ नॉट गुड. असल में त जेको गवर्नमेंट जेका आवाम खे फैसिलिटीज़ ॾियणु चाहे थी थ्रू वापडा और हेस्को इट शुड रीच टू द पीपल. सही. व्हेन द गवर्नमेंट इज डूइंग इट्स बेस्ट स्पेंडिंग मनी इट शुड go to the people. डेफिनेटली. अच्छा सर मोस्टली ईअं थिए थो असां वटि ठीकु आहे उहे शिकायतूं अचनि थियूं ऐं 60 डेज़ जे अंदरि जेकॾहिं हुनजो फ़ैसिलो अचे थो त असांजी आवाम बिल्कुलु पोइ उन फ़ैसिले ते एग्रीड आहे? बिल्कुलु असांजो छाकाणि त असां मां शुरू में ॿुधायो त असांजो 95% केसिस जेको आहे असां फ़ैसिला ऑब्जेक्टिवली कंदा आहियूं पर असां ही नोटिस कयो आहे त 95% केसिस जेको आहे हुन कंप्लेनेंट जे हक़ में फ़ैसिला थियो आहे. सही सही. ऐं जेका एजेंसीज़ आहिनि असां वटि इफ यू नंबर कुझु 637 एजेंसीज़ आहिनि फेडरल गवर्नमेंट जी डिफरेंट क़िस्म जी एजेंसीज़ इफ आई एम नॉट मिस्टेकन बट एटलीस्ट 10-12 आर मेजर एजेंसीज़ विद विच जंहिंमें आवाम खे वधीक कंप्लेंट आहे जंहिंमें वापडा या हेस्को सुईगैस नादरा बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सही सही. पोस्टल लाइफ इंश्योरेंस माण्हू खे पॉलिसीज़ मैच्योर थी वञनि हुनखे नथो मिले. सही. ऐं रेलवे स्टेशन रेलवे पाकिस्तान रेलवे ऐं इलाही डिपार्टमेंट्स आहिनि पर वधीक जेका माण्हू सफ़र था कनि उहो हेस्को जे हथां माण्हू सफ़र था कनि. सही. ऐं अव्हां कहिड़नि इदारनि जा पाबंद आहियो कहिड़नि इदारनि जूं शिकायतूं अव्हां प्रॉपरली डील कयो था क्लियरली जेकॾहिं ऑल फेडरल गवर्नमेंट एक्सेप्ट डिफेंस रिलेटेड मैटर्स foreign policy related matters we do not deal neither defense related matters nor defense organizations nor external policies related matters. Similarly sub judice matters if someone अगर को माण्हू अॻ में ई कोर्ट में हली वियो आहे पोइ असां हुनखे प्रिज़ाइड नथा कयूं उनजा पाबंद न आहियो पोइ असां हुनखे केस हुनजो टेकअप न कंदा आहियूं. हा सही सही. बाक़ी ही कुझु आहिनि जंहिंमें असां नथा वञूं बाक़ी ऐं प्रोविंशियल मैटर्स में नथा वञूं. सही सही सही. प्रोविंस लाइ बि हिकिड़ो ॿियो डिपार्टमेंट आहे प्रोविंशियल ओम्बुड्समैन हुनजा बि हैदराबाद में घणे माण्हू खे अलाए ख़बर आहे न आहे. मिस्टर वहाब मेमन साहब इज़ अ वेरी पब्लिक माइंडेड डिसेंट पर्सन ही इज़ ऑल्सो रिप्रेजेंटिंग प्रोविंशियल ओम्बुड्समैन इन हैदराबाद. सही. हिन जो दफ़्तर मॉडल स्कूल जेको पुराणो गाड़ी खातो में जेको आहे
ओके ओल्ड कैंपस में हुनजो हुते दफ़्तर आहे। प्रोविंशियल मैटर्स ते माण्हू कंप्लेंट हुते कराए था सघनि, फेडरल मैटर्स में असां वटि थी था सघनि। सही। अच्छा, असां जेकॾहिं स्पेशली पासपोर्ट जे हवाले सां ॻाल्हि कयूं त काफ़ी सारियूं शिकायतूं नौजवाननि जूं त हूंदियूं न पासपोर्ट जे हवाले सां, ऐं उहे शिकायतूं जेकॾहिं अचनि थियूं त कहिड़ी तरह अचनि थियूं, कीअं पॉइंट आउट बिल्कुलु कंदा? तव्हां सही पॉइंट आउट कयो। मां मेंशन न कयो, पासपोर्ट बि असांजे एम्बिट में आहे। जी पासपोर्ट ऐं इमिग्रेशन मैटर जेको आहे हिन में कंहिंखे को कंप्लेन आहे सही त असां ॾे अची सघे थो। सही सही। अच्छा, उनखां अलावा पोस्ट ऑफिस जा बि त प्रॉब्लम्स काफ़ी सारा आहिनि। पार्सल माण्हू जा वधीक गुम थी था वञनि ऐं पोस्ट ऑफिस वारा हुनखे वो लिखनि ई कोन था, लिफ्ट ई नथा कराइनि, उहे वीचारा परेशान हेॾां होॾां पोइ काॾे वञनि, सही तकलीफ़ में हेॾां होॾां फिरी पोइ असां ॾे ईंदा आहिनि। त तव्हांजे वसीले सां हुनखे ख़बर हूंदी त स्ट्रेट असां वटि अची वेंदा, एतिरो टॉर्चर न सफ़र कंदा। सही। असां वटि माण्हू हूअं बि ज़हनी बीमारियुनि जा काफ़ी घणा शिकार आहिनि, ऐं असां वटि जहिड़े तरीक़े सां असांजी सोसाइटी खे डेवलप कयो वञे पियो त उन तरीक़े सां मुंहिंजे ख़्याल सां उन्हनि प्रॉब्लम्स खे पॉइंट आउट बि नथो कयो वञे। अच्छा सर, हिते ॻाल्हि अवेयरनेस थी अचे थी माण्हुनि में, अव्हां जो इलाही सुठो एक्सपीरियंस आहे, एतिरो बहितरीनु एक्सपोजर तव्हां रखो था, ऐं उन खां पोइ बि हिते ई पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾियो था हैदराबाद में, त छा था सम्झो माण्हुनि में अवेयरनेस आहे या अञा इन शइ जी नीड आहे? तव्हां मेंटल हेल्थ जे बारे में न, ओवरऑल जेके बि असांजा प्रॉब्लम्स थियनि था त उन्हनि खे पॉइंट आउट कराइण, उन्हनि जूं क्यूरीज़ सबमिट करणु। ऑनेस्टली विद रिगार्ड टू एडमिनिस्ट्रेटिव पब्लिक एडमिनिस्ट्रेटिव मैटर्स, जेका अवामी हुकूमत जा जेका मामला आहिनि, अवाम खे वधीक को ख़बर न आहे। सही। ऐं मुंहिंजो ई सोच आहे त हिन बारे में सोशल स्टडीज़ जे सब्जेक्ट में या जेको बि सब्जेक्ट रिलेटेड आहे हुन में मेंशन कयो वञे त म्यूनिसिपैलिटी जो छा पर्पज़ आहे, प्रोविंशियल गवर्नमेंट जो छा पर्पज़ आहे, फेडरल गवर्नमेंट जो छा पर्पज़ आहे, कहिड़ी सर्विस था डिलीवर था कनि, हुनजो अगरि को मेल एडमिनिस्ट्रेशन थिए त हुन में माण्हू किथे वञे। हाणे माण्हू खे ख़बर ई कोन्हे त रोड अगरि टुटी पई आहे या पाणी जो को मसइलो आहे त हुनजो जेको लोकल ऑफिस आहे हुनजी ख़बर आहे, पर हुनजे मथे केरु आहे, कीअं ऑर्गेनाइज़ थिए थो, प्रोविंशियल गवर्नमेंट्स कीअं ऑर्गेनाइज़ थियूं कनि, फेडरल गवर्नमेंट्स पंहिंजा मामला कीअं ऑर्गेनाइज़ थियूं कनि प्रोविंसिस में हेॾां होॾां, हुनखे माण्हू खे को ख़बर कोन्हे। मां सम्झां थो त इहे सभु थोरी घणी बेसिक इंफॉर्मेशन करिकुलम में हुअणु घुरिजे, ऐड हुजणु खपे। यानी असां आम माण्हू खे न त ख़बर ई कोन्हे। एक्ज़ैक्टली सर, तव्हां बिल्कुलु चओ पिया। असांजूं काफ़ी सारी डिस्कशन्स थींदियूं आहिनि हिन प्रोग्राम में, त मोस्टली असां इन शइ खे पॉइंट आउट कंदा आहियूं त असांजो जेको करिकुलम आहे उनखे दुनिया जे करिकुलम सां ज़रूरु मैच कयो वञे। स्पेशली असां जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कयूं था, वरी जॾहिं पंजाब सां थोरो असां कंपैरिज़न में ईंदा आहियूं त वरी बि पंजाब सम हाउ इट्स बेटर देन सिंध, पर हिन शइ खे ऐड ज़रूरु करणु खपे। अच्छा सर, उनखां अलावा हिकिड़ो सवाल मुंहिंजे माइंड में अचे पियो त 1983 में ही इदारो हुकूमत जे तरफ़ खां स्टार्ट थियो त उन टाइम ते छा एजेंडास हुया, ऐं स्टिल उन्हनि ते ई प्रॉपरली कमु कयो वञे पियो, कुझु ऐड कयो वियो आहे उनखां पोइ बि? लाइक ऑल डिपार्टमेंट्स, ओम्बुड्समैन ऑफिस ऑल्सो इवॉल्व्ड, इर्तक़ाई मराहिल सां गुज़रियो। सही। हुन में हर जेको बि ओम्बुड्समैन लॻियो उहो पंहिंजे तरफ़ां हिनखे इम्प्रूव करण जी कोशिशि कयो, ऐं अञा ताईं इम्प्रूव थिए पियो। ऐं असां वटि कॉन्स्टेंट इस्लामाबाद मां असांखे रोज़ाना 2-3 फ़ोन ईंदा आहिनि त हिन जो छा थियो, हुन जो छा थियो, तव्हां हीअ कंहिं फलां जो, मतिलबु वी आर वेरी कीनली वॉच्ड फ्रॉम इस्लामाबाद that we are delivering services to the people who deserve it, because it is their human right. Yes. that maladministration हुकूमत जो रियासत जो ई फर्ज़ आहे त माण्हुनि खे जेको बेसिक सहूलियत आहिनि हू हुन ताईं पहुचाए, जेको कलेक्टिव सर्विसिस आहिनि हुन ताईं पहुचाए। ऐं असांजो डिपार्टमेंट ॾाढो सख़्तु आहे, ऐं असांजो मुंहिंजो पुराणो डिपार्टमेंट फॉरेन अफेयर्स उहो बि ॾाढो सख़्तु हुयो, पर मुंहिंजो तजुर्बो त इहो आहे त उहो बि सख़्तु हुओ ऐं हीअ बि सख़्तु आहे न। हिननि जी ॾाढी फोकस आहे त तव्हां आउटरीच वधायो ऐं बिल्कुलु ग्राउंड लेवल तक पहुचो। सही सही। अच्छा सर, इन ॻाल्हि ते हिकिड़ो ॿियो बि सवाल जनम वठे पियो त अव्हां छा डिफरेंट इदारनि खे पाण वञी पोइ विज़िट कंदा आहियो जिथां जी शिकायत थिए थी? कॾहिं ईअं थींदो आहे त शिकायतूं कंहिं इदारे में, लाइक हेस्को जूं काफ़ी सारियूं तव्हां वटि क्यूरीज़ अची वियूं आहिनि, ठीकु आहे, ऐं तव्हां उन्हनि खे सॉल्व बि कयो था, त पोइ छा तव्हां पाबंद न आहियो, तव्हांखे उन इदारे खे बि विज़िट करिणो हूंदो आहे? असां करी सघूं था। ओके, असां बिल्कुलु करी सघूं था। ऐं
पहिरीं त कंप्लेंट में त असां हुनखे घुरायूं था, हू पंहिंजा रिप्रेज़ेंटेटिव मोकिलींदा आहिनि ऐं जेको अवाम जो मेंबर आहे, अवाम जो मेंबर आहे, हू जेको कंप्लेनेंट आहे शिकायत कंदा आहे, हू ईंदो आहे। सही त असां ॿिन्ही साम्हूं ॿिन्ही जी ॻाल्हि ॿुधंदा आहियूं सही सही ऐं फ़ैसिलो कंदा आहियूं। सही सही पोइ असां बिल्कुलु सरप्राइज़ विज़िट करी सघूं था, ॾिसी सघूं था ओके त हिते छा थो थिए ऐं अवाम सां बर्ताव कीअं आहे, सुठो बर्ताव आहे या ख़राबु बर्ताव आहे या अवाम मतिलबु ही बि असांजो मैंडेट आहे। बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई। ओके ओके खुली ज़बरदस्त। कचहरी अच्छा बि। सर ॿी ॻाल्हि त असां वटि ॾिसो न कुझु डेवलपिंग ठीकु आहे एरियाज़ आहिनि, असां वटि कुझु बैकवर्ड एरियाज़ बि आहिनि, त घणा सारा प्रॉब्लम्स तव्हां छा था सम्झो त कहिड़ी एरियाज़ मां अचनि था अव्हां वटि? जिथे सभ खां वधीक जिथे प्रॉब्लम आहिनि हू त माण्हू तमामु घटि था अचनि। उहो त माण्हू तमामु घटि अचनि था। मतिलबु ग़रीब माण्हू आहे, जी ग़रीब माण्हू आहे या बाराड़ी जो आहे, सही। शहर जो ग़रीब माण्हू, बाराड़ी जो ग़रीब माण्हू, ऐं हू सभ खां वधीक आज़ार में हू आहिनि ऐं हू सरकारी अमलदार ताईं पहुची नथा सघनि। ही ॾाढो अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं उन जा रीज़न्स अव्हां छा था सम्झो? बिकॉज़ अव्हां पाण नोट आउट करायो जी जी जी। त असां जेकॾहिं बहिराड़ी जी बि ॻाल्हि कयूं था त एवरीवन हैव दी स्मार्टफोन ऐं ईज़ीली तव्हां पंहिंजो प्रॉब्लम असांखे ॿुधाए सघो था, उनजे बावजूद बि जिथे घणी घुर्ज आहे उतां खां तव्हांखे क्यूरीज़ न पियूं अचनि। मां हुनजो सभ खां वधीक जेको अफ़सोस जी ॻाल्हि आहे त तालीम जो लेवल तमामु मतिलबु कि मां आई डू नॉट हैव वर्ड्स, मां मतिलबु एक्सप्लेन थो करे सघां केतिरो लो लेवल जो आहे। सही। घटि में घटि असां ग़रीब माण्हू खे शहर में They have right of education. हा, उन ग़रीब माण्हू घटि में घटि एजुकेशन थो मिले न, हुनखे पंहिंजे हक़ूक़ जी कुझु ख़बर त पवे न त हुनजो हक़ूक़ छा आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त थोरो हुनजे करिकुलम जो बि आहे मसइलो, तालीम ऐं ही जेको आहे मीडिया टेक्नोलॉजी हिन जे करे ग़रीब माण्हू जी एक्सेस वधिजी वई आहे। हाणे ही न आहे त ग़रीब माण्हू बिल्कुलु इन खे केरु नोटिस ई नथो करे, हाणे हू माण्हू पहुचनि था ऐं सुठी ॻाल्हि आहे। त हिन जे करे असां ऑप्टिमिस्ट आहियूं त इंशाल्लाह असां चाहियूं था ही वधिजे। सही सही सही। इन शइ खे बिल्कुलु अॻियां वधणु खपे ऐं सुठे तरीक़े सां एग्ज़ैक्टली सर, दिस इज़ व्हाट आई जस्ट वांट टू एड त असांजो जेको आम अवाम आहे उनखे जेकॾहिं को बि प्रॉब्लम आहे त तव्हांजो हक़ आहे ऐं पंहिंजे हक़ जो सही हक़ सां इस्तेमालु करणु असांखे बसि अचणु खपे। सर असां कंटिन्यू कयूं था, वक़्तु ब्रेक जो थी वियो आहे। व्यूअर्स स्टे इन ट्यून, वी आर जस्ट कमिंग बैक। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मिराण में ऐं असां वफ़ाक़ी मुहतसिब जे इदारे बाबति ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। ॻाल्हि ॿोल काराइती आहे, हूअं त काफ़ी सारा असां वटि टॉपिक्स हूंदा आहिनि, डाइवर्सिटी रखण जी हमेशह कोशिशि कंदा आहियूं ऐं कोशिशि हूंदी आहे त ॻाल्हि काराइती हुजे। पर मुंहिंजे ख़्याल सां अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे एज़ एन अवेयरनेस सेशन अव्हां ताईं पहुचे पियो ऐं जेकॾहिं इन शइ खे तव्हां इम्प्लीमेंट करण जी कोशिशि कयो त जेका ॻाल्हि ॿोल थिए पई उहा असांजे लाइ थिए पई ऐं असांजी भलाई जे लाइ थिए पई। असां वटि जेके बि इदारा आहिनि असांजे लाइ कमु करे रहिया आहिनि। जेकॾहिं अवाम जे लाइ कमु कयो वञे पियो त मुंहिंजे ख़्याल सां उते 50% अवाम बि इनरोल्ड हुअणु खपे और 70% अवाम इनरोल्ड हुअणु खपे त असां जे लाइ जेको कमु थिए पियो छा इहो सही माना में थिए पियो। मां इदारा ज़रूरु ॻणाइणु चाहींदमि, हेस्को, रेलवे, सीगेस, नादरा, स्टेट लाइफ, पोस्ट ऑफिस, पासपोर्ट ऑफिस ऐं अलामा इक़बाल यूनिवर्सिटी। सो जेकॾहिं हिननि इदारनि जे ख़िलाफ़ अव्हां सम्झो था त का ॻाल्हि अव्हांखे भाए न पई या अव्हां वटि कंहिं शइ जो कमु सवले नमूने सां न पियो थिए ऐं अव्हांखे प्रॉब्लम दरपेश अचे पियो त पोइ तव्हां असां साण जुड़ी सघो था, यानी हिन इदारे सां जुड़ी सघो था। छाकाणि त अव्हां जूं असां लाइव कॉल्स त कोन पिया रिसीव कयूं, पर जेका ॻाल्हि आहे उहा अव्हां जे लाइ ई आहे ऐं अव्हां जे फ़ाइदे जे लाइ ई आहे। सो सर मोस्ट प्रोबेबली असां इहा ॻाल्हि पॉइंट आउट करणु चाहियूं पिया त जेके असांजा बैकवर्ड एरियाज़ आहिनि उन्हनि जूं शिकायतूं ओड़े तरीक़े सां दर्ज नथियूं थियनि त अव्हां छा था सम्झो त उन में कंहिंजो कसूर आहे ऐं इन शइ खे इम्प्रूव कीअं थियणु खपे? आई थिंक अवेयरनेस इज़ तमामु ज़रूरी शइ आहे। माण्हू खे ख़बर ई न आहे न, मसइलो इहो आहे त माण्हू खे ख़बर ई न आहे त जेको हुन सां ज़्यादती थिए पई, फॉर एग्ज़ाम्पल बिल्स जी सूरत में, डिटेक्शन बिल्स जी सूरत में ऐं सुई गैस वारनि जी बि जेका आहे नादरा में हुनखे जेको नादरा जो जेको वॾो में वॾो मसइलो असां नोटिस कयूं त नादरा में जेका आहिनि माण्हू हू सही नमूने में
इंफॉर्मेशन नथा ॾियनि, हिन जे करे त पोइ माण्हुनि खे त उअई घटि एजुकेशन जेको लेवल आहे ऐं इंफॉर्मेशन बि घटि मिले त उहो वीचारा हुनजो कमु पोइ ख़राबु थी वेंदो आहे। पोइ जेको जंहिंजो जेको ख़बर मिली वेंदी आहे असां ॾे ईंदा आहिनि, पोइ असां हुनजा कम कसा कराए ॾींदा आहियूं। पर ही नादरा में इहो मसइलो आहे। मोस्टली मसइलो आहे त अवेयरनेस न आहे माण्हू खे ख़बर ई न आहे त हुनजी तकलीफ़ जो इज़ालो किथे थींदो। सही सही, माना इदारा त असां वटि आहिनि, कम बि करे रहिया आहिनि, पर अवाम ई जेकॾहिं अलर्ट कोन हूंदी, अलर्ट न आहे त पोइ हिन जे करे तव्हांजो मां इदारे मेरान टीवी खे मां कॉन्ग्रेचुलेट थो कयां त ही जेको ही शुरू कयो आहे त अवाम तव्हांजी आवाज़, असांजी आवाज़ त कोन पुॼंदी पर तव्हांजी आवाज़ पुॼंदी हुते, त हुनखे ख़बर हूंदी त भई हीअ जेको हुन सां ज़ाती पई थिए त किथे छा करी था सघनि। सही सही। अच्छा सर, कुझु मेंशन क्वेश्चन्स त मूं वटि हुया जिन जे बाबति मां चाहियो पिए त इहे शयूं एड थींदियूं हलनि। इहा ई ॻाल्हि आहे त असांजे व्यूवर्स ताईं सही एक्यूरेट नॉलेज पहुची सघे। पर तव्हांजो जेको एक्सपीरियंस आहे, मुंहिंजे ख़्याल सां मुंहिंजे माइंड में जेके क्वेश्चन्स हींअर क्लिक थियनि पिया उन्हनि जो आंसर तव्हां सुठे तरीक़े सां ॾेई सघंदा। असां वटि ही सभु जेके इदारा मूं ॻणाया, जिन जी तव्हां ॻाल्हि कई, घणे तादाद में घणा सारा प्रॉब्लम्स किथे आहिनि जेके अव्हां चाहियो था त हिननि जे ख़िलाफ़ बि ॻाल्हायो वञे, हिननि जे ख़िलाफ़ बि शिकायतूं अचणु खपनि जेके प्रॉपरली कमु कोन पिया कनि। रेलवे अची वियो असांजो, काफ़ी सारो पोस्टल लाइफ आहे, सभ खां वधीक जेको आहे उहो हेस्को वारो आहे। हेस्को जो ई आहे। हा, सभ खां जेका बि घर जा जेका कमाइण वारा आहिनि हुन लाइ सभ खां वधीक मसइलो इहा हेस्को आहे। पहिरीं त लाइट घटि आहे, लाइट घटि थी अचे, जेको कमाइण वारो आहे घर जो हुन जो कमु आहे त यूपीएस जो बैटरी जो बंदोबस्तु करे, पोइ वरी ग़लति बिल त अचे हुनखे मुंहुं ॾे, त दिस इज़ क्वाइट अ टॉर्चर फॉर यूजुअली द मेल मेंबर ऑफ द सोसाइटी। सही सही। दे हैव टू डील विद दिस एंड दे आर अंडर ट्रेमेंडस, दे आर अंडर प्रेशर एक्चुअली। अच्छा सर, उन खां अलावा असां जेकॾहिं स्विगेस जी ॻाल्हि कयूं त मुंहिंजे ख़्याल सां सियारे में इन शइ जूं क्यूरीज़ घणियूं सारियूं तव्हां वटि आयूं हूंदियूं, ईअं थींदो आहे त अकॉर्डिंग टू सीज़न तव्हां वटि उहे शयूं अचनि? आम तौर ते सियारे में गैस जी सप्लाई घटि थी वेंदी आहे ऐं हुनजो जेको आहे बेसिकली असांजो फोकस इहा आहे त हुन में सपोज़ गैस जो जेको टाइम आहे हुन में सपोज़ गैस लीक पियो थिए ऐं केरु हुनखे एड्रेस न पियो करे, माण्हू खे लो प्रेशर थो मिले, या अॼुकल्ह गैस वारा बि शुरू कया आहिनि, हुन में बि डिटेक्शन शइ शुरू कया आहिनि ऐं उहो बि सही न आहे। माण्हू खे ख़बर ई नथी पए त हिन जे बिल में को एक्स्ट्रा लॻियल आहे, त बेसिकली अवेयरनेस न आहे माण्हू में ऐं हिन ख़बर न आहे त किथे रिलीफ किथे मिली सघे। त इहे जेको दिस इज़ आई थिंक अवेयरनेस, हाफ द प्रॉब्लम्स विल बी रिज़ॉल्व्ड इफ people are aware of not only their rights, they know that something is going wrong, not only their rights but also kithe relief हो किथे वञी रिलीफ खणी था सघनि। इफ दे विल बी अवेयर त मुंहिंजे ख़्याल सां पोइ असांजा काफ़ी सारा प्रॉब्लम्स ग़रीब माण्हुनि जा प्रॉब्लम वधीक ख़तमु थियणु शुरू थींदा, छाकाणि त असां वटि प्रॉपरली इदारा त मौजूदु आहिनि। सर, उन खां अलावा चइनी सूबनि में ऑफिसिस मौजूदु आहिनि ऐं चइनी सूबनि में टर्म्स ऐं कंडीशंस सेम आहिनि? सेम आहे, बिल्कुलु सेम। वफ़ाक़ी अदारो आहे, हिन जो कानून, हिन जो रूल्स एंड रेगुलेशन बिल्कुलु सेम आहे। त पोइ काफ़ी सारो डिफरेंस असांखे ॾिसण जे लाइ छो मिलंदो आहे? डिफरेंट जेकॾहिं असां सूबनि जी ॻाल्हि कयूं था ऐं देन असां जेकॾहिं पंहिंजे सूबे जी ॻाल्हि कयूं था त काफ़ी असांखे डिफरेंस नज़र अचे थो। उन जो रीज़न अव्हां छा सम्झो था? हिन एतिरे सारे एक्सपीरियंस में अव्हां कीअं ॾिठो आहे इन शइ खे? अगरि तव्हां स्पेसिफिक थियो त मां कुझु चई थो सघां। यस प्लीज़ प्लीज़। तव्हां स्पेसिफिक यस ओके, आई जस्ट वांट टू से त असां वटि जेको पंहिंजी सिंध में प्रॉब्लम थिए थो, लाइक असां वटि बिजली जो बि आहे मसलो, असां वटि गैस जो बि आहे, हेस्को जो घणो सारो, सब प्रोविंसिस में तव्हां सम्झो था त सेम आहिनि प्रॉब्लम्स ऐं उन्हनि प्रोविंसिस जा त प्रॉब्लम्स मुंहिंजे ख़्याल सां वधीक इज़ीली सॉल्व थियनि था असां खां वधीक। हुन में थोरो घणो बिल बिजली जो मसलो इन जे करे थियो आहे त जिथे रिकवरीज़ न आहे ऐं असांजो जेको आहे सिंध में हेस्कोस जी बि रिकवरीज़ जेका आहिनि हू रिकवरीज़ घटि आहिनि ऐं जेको रिकवरीज़ आहे हू जेका शरीफ़ माण्हू आहिनि हुन डिटेक्शन हणी हुन खां वठनि था त हू माण्हू दाऊं था कनि। त
रिकवरी जिते किथे बि घटि हूंदी सही त हुते बिजली घटि माना मां उहा ई ॻाल्हि कई त असांजी आवाम जेकॾहिं 50 और 70% इन्वॉल्व थी वञे त पोइ शायदि हा उन्हनि जो बिल्कुलु रिश्वत कंहिंखे बि न ॾियनि छाकाणि त जेको रिश्वत वारो चकर इहो हूंदो आहे त जेको माण्हू हुते जो चवंदो त भाऊ असां तुंहिंजो बिल घटि था करायूं ऐं हूंदो ई आहे त उहो बिल घटि न थींदो आहे हुनखे इंस्टॉलमेंट करी था छॾीनि सही 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 ऐं हुन में सपोज 5000 बिल आहे ऐं हू चए थो मां तूं असांखे पैसा ॾे ऐं असां तुंहिंजे घटि था कयूं ऐं हुनखे 1000 2000 बिल मिली वेंदो माण्हू सही जमा कराईंदो सही पर हू माण्हू हीउ नथो सोचे त अॻिले बिल में हू साॻियो यूनिट अची वेंदो त माण्हू जी हिकिड़े साइकिल आहे विशियस साइकिल आहे जेको ख़तरनाक चकर जंहिंखे चवंदा आहियूं हुन में फासी था पवनि त माण्हू खे खपे त पंहिंजे मीटरनि जी हिफ़ाज़त कनि भले बिजली घटि इस्तेमालु कनि पर कहिड़े सूरत में बि कहिड़े बि करप्ट अनासिर सां ताउन न कनि घटि भले बिजली हलाइनि सही सही ऐं रिश्वतखोरी रिश्वत शॉर्टकट्स में न फासी शॉर्टकट्स में न पवनि छाकाणि त अल्टीमेटली जेको जंहिंखे पैसा ॾिनो आहे हुनखे को नुक़सानु न थींदो नुक़सानु कंज़्यूमर खे ई थींदो जेको माण्हू आहे जेको ग़रीब माण्हू आहे जेको मुसीबत में आहे नुक़सानु हुनखे थींदो त कहिड़ी सूरत में हुन सां किथे लोअर लेवल पे या कहिड़े बि लेवल ते कंप्रोमाइज़ माण्हू न करे सही सही अच्छा पंहिंजे मीटर जी हिफ़ाज़त करे यस 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 अच्छा डॉक्टर साहब मां सम्झां थी त जेको सवाल मूं अव्हां खां करणु चाहियो पियो उनजो सिंपली असां जेको सोल्यूशन असांखे मिले थो त डिफरेंट जेके असांजा प्रोविंसिस आहिनि उते जी अवाम में शायदि उहा अवेयरनेस आहे ऐं उहो प्रॉपरली उन्हनि शयुनि खे एड्रेस करे थी तॾहिं ई शायदि उन्हनि जा प्रॉब्लम्स इज़ीली सॉल्व थियनि था ओके सर अव्हां खां अव्हां जे एक्सपोजर जे हवाले सां बि ज़रूरु आउं पुछणु चाहींदसि त अव्हां डिफरेंट कंट्रीज़ में रहिया ऐं पोइ लैंग्वेजिस केतिरियूं अव्हां सिखी सघिया आहे त 6-7 लैंग्वेज में ॻाल्हाए सघूं था 6-7 लैंग्वेजिस ॻाल्हाए सघो था अच्छा मेंशन कराइणु चाहींदा कहिड़ियूं कहिड़ियूं पहिरीं त पाकिस्तान जी 2-3 इलाक़ाई ज़बानूं मां ॻाल्हाए सघूं था पोइ वरी फ्रेंच मां ॻाल्हाए सघूं था टर्किश मुंहिंजी सभ खां बहितर आहे फारसी बि मां ॻाल्हाए सघूं था ओ वाओ ज़बरदस्त टर्किश एंड फारसी ज़बरदस्त ॾाढो सुठो बहितरीन ऐं थोरो लैंग्वेजिस जो त क्रेज़ थींदो ई आहे न नौजवाननि खे त मूंखे इहा ॻाल्हि तव्हांजी इलाही अट्रैक्टिव लॻी अच्छा उन खां अलावा सर मां इहो बि पुछणु चाहींदसि त फर्दर तव्हां जूं एक्सपर्टीज़ छा आहिनि मुंहिंजो ॿियो शौक़ु त मुंहिंजो सभ खां वधीक मुंहिंजो शौक़ु आहे ॿारनि जी तालीम ऐं हिन असाइनमेंट जे अॻु में जॾहिं मूंखे को गवर्नमेंट जी असाइनमेंट न हुई मूं वापसि मोटिया सिंध पंहिंजे शहर में त मूं ॿारनि जी तालीम मूं उही करी छॾी मां जेका ग़रीब ॿार आहिनि हुनखे मां मुफ़्त पढ़ाईंदो आहियां ऐं मूं पंहिंजे ॾींहं जो 2 कलाक हुन लाइ वक़्फ़ मुंहिंजो आहे अच्छा हा मुंहिंजो कलाक पंहिंजी एक्सरसाइज़ लाइ वक़्फ़ आहे ऐं 2 कलाक मुंहिंजो वक़्फ़ आहे डेली मां जेका गवर्नमेंट स्कूल जा ॿार जेका अफोर्ड नथा करे सघनि ट्यूशन हुनखे मां मुफ़्त ट्यूशन पढ़ाईंदो आहियां ऐं डेली बेसिस ते तव्हांजी एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि ओके सर ॾाढो इंट्रस्टिंग आहे हिन हवाले सां वधीक मां ज़रूरु ऐड कराइणु चाहींदमि लाइव कॉलर आहिनि असां लाइव कॉल रिसीव कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हेलो अस्सलाम वालेकुम अव्हां पंहिंजो तारुफ़ कराईंदा घनश्याम थो ॻाल्हायां चिपर शहर खां ओके ऐं तव्हांखे भली कार चवां थी अव्हां छा चवणु चाहींदा जी अदी खां इहो हींअर जेको प्रोग्राम तव्हांजो हले पियो इन जो इहा ई ॻाल्हि करणु चाहियां थो तइलीम जे मामले सां ॿारहाड़ियुनि में जेके आहे न उन हुते सहूलियत का बि न आहे सही सही उते घणा सारा मसइला आहिनि जी ॿारहाड़ी जी जेका सहूलियत आहे उन्हनि में त ॿारनि खे पहिरीं ॻाल्हि आहे त तइलीम सहूलियतूं न आहिनि ॿियो नंबर त उन्हनि खे पाइण लाइ जुती बि न आहे ऐं कपिड़ा बि पाइण लाइ न आहिनि जिते असां ॾिसंदा आहियूं न अखियुनि सां त असां पंहिंजे पाण खे सोचींदा आहियूं छा करूं ओके ठीकु आहे तमामु महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिल थिया ऐं मूंखे सुठो इन जे लाइ लॻो आहे त तव्हां जेको टॉपिक हले पियो पहिरीं त डिस्कशन अव्हां ॿुधी आहे ऐं तव्हां पंहिंजो प्रॉब्लम ॿुधाइणु चाहियो पिया सर असां वटि लाइव कॉलर शामिल थिया बहिराड़ी असांजी सिंध जी बहिराड़ी जा ऐं चवनि पिया त असांजी सिंध जी बहिराड़ी में घणा सारा मसइला आहिनि ऐं उन्हनि मसइलनि खे हल थियणु खपे सो सिंपली तव्हां हिननि खे प्रोसीजर ॿुधायो त कहिड़े तरीक़े सां ही पंहिंजी शिकायत दर्ज कराए सघंदा हिकु दफ़ो तव्हां रिपीट कंदा असां ॻाल्हि हिन में सभ खां जेको सिंपल आहे हू हिकिड़ी चिठी थिए पंहिंजी तकलीफ़ लिखनि भई फलां आहे हेस्को आहे या नादरा आहे या सुई गैस वारा आहिनि ही असां सां ही ज़ाती थी आहे पहिरीं ॻाल्हि हीअ ओके अच्छा बसि हीअ ॻाल्हि तव्हां हू लिखी ऐं असांखे रुगो
पंहिंजो नालो सही कनि, पंहिंजो नालो लिखनि, होम जो जेको हुनजो घर जो जो पोस्टल एड्रेस हुजे, हुक ऐं फोन नंबर, ख़ासि तौर ते फोन नंबर मेंशन कनि। ठीकु आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि त उहो ऑनलाइन बि कराए था सघनि, ombudsman.com.pk उते एक्सेस करे था, उते पंहिंजी शिकायत रजिस्टर कराए था सघनि। ओके, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सिंपल प्रोसीजर आहे, सिंपल ई तव्हां रसाई करे सघो था वफ़ाक़ी मुहतसिब इदारे सां। अॻे हिन सां लाइव कॉलर आहिनि, सिंधियुनि कॉल सां रिसीव कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, अदी कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? तव्हांखे मां भली कार चवां थी, तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? मां पंहिंजो नालो ॿुधाईंदियूं। अदी मां समीना थी ॻाल्हायां, दादू मां। दादू जी समीना जी, कॉलोनी। दादू वारनि खे भली कार चऊं था। ऐं ॿुधायो अवां छा चवणु चाहियो था? अदी असांजो इलाही प्रॉब्लम आहे नाइट में। मां दादू टीबी हॉस्पिटल खां थी ॻाल्हायां, ओसमान जूड़े जो आहे। ठीकु आहे। लाइन ऑफिसर आहे ॾींहुं माण्हू जी लाइट कटियो छॾे। हिनमहिल असांखे ॿियों ॾींहुं असांजे घर में ट्रांसफार्मर कटियल आहे। हाणे ॿियनि खे रोज़ कुंडियूं तारीं कयो, तव्हांखे अगरि लीगल तार वठणु खपे उन्हनि खे बि नथो ॾिए। पंहिंजे घर जे मथां ट्रांसफार्मर रखी वेठो आहे, उन खां पोइ इलाही इश्यूज़ जेको वञे थो लाइट लाइ। कंहिं ग़रीब माण्हू खे त तार जी। अच्छा, उस्मान जुड़ेजू कॾहिं खां कमु करे रहिया आहिनि दादू में? दादू में काफ़ी हुनखे लॉन्ग टाइम थी वियो आहे, अंकल माशाल्लाह रिटायर थियण ते वियो। अच्छा, ओके ओके। त माना तव्हांजो जेको प्रॉब्लम आहे अदी, तव्हां चवणु चाहियो थियूं त उहो मसइलो सॉल्व नथो थिए, हल नथो थिए मसइलो? अभी कंहिंखे बि लाइट जण लाइ चवण लाइ अगरि केरु वञे थो त अगरि सोनी कराईंदो या कंदो, पंहिंजे घर जे मथां माना ट्रांसफार्मर रखियो वेठो आहे। तव्हां शामिल थिया ऐं तव्हां एड्रेस करणु चाहियो पिया पंहिंजो प्रॉब्लम। सर, असां वटि दादू मां लाइव कॉलर हुया ऐं अदी चवे पई त असां वटि दादू में लाइट जो घणो सारो प्रॉब्लम आहे ऐं असां शिकायत बि कयूं था त हुननि खे उहो प्रॉपरली हल उनजो न पियो मिले, रिलीफ न पियो मिले। जॾहिं त असां मेंशन करे चुका आहियूं ऐं इदारे जे हवाले सां ॿुधाए चुका आहियूं त 60 डेज़ जे अंदरि हिन प्रॉब्लम खे सॉल्व कयो वेंदो आहे। ऐं सर, बिल्कुलु तव्हां एक्यूरेटली 60 डेज़ जे अंदरि ई कयो था? बिल्कुलु, मतिलबु मां अॻे में चयो त अगरि न कयूं, असांजो इन्वेस्टिगेशन ऑफिसर हुनखे सॉल्व न कयो आहे त हुनजे लाइ रेड लाइन। जी जी जी, मतिलबु इलाही असां ईअं चई सघूं था त इलाही प्रॉपरली इदारो प्रोमिनेंट वे में कमु करण जी बहितरीन कोशिशि करे रहियो आहे। ऐं हिकिड़ो सिंपल मक़सदु आहे, जॾहिं खां इदारो क़ाइमु थियो आहे 1983 खां, त हिकिड़ो ई मक़सदु आहे त अवाम खे सवली तरह सिंपली अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे, मुफ़्त में रिलीफ फराहम कयो वञे। जॾहिं त तव्हां शिकायत दर्ज कंदा त तव्हांखे कंहिं बि वकील जी ऐं कंहिं बि फीस जी ज़रूरत कोन आहे। यस सर, प्लीज़ इन शइ खे तव्हां ऐड कंदा। बिल्कुलु बिल्कुलु, दिस इज़ इट। ईअं ई आहे त वकील दरख़्वास्त लिखाइण में बि वकील जी ज़रूरत कान्हे, सिंधी में लिखो दरख़्वास्त, पंहिंजी ॿोली में लिखो, इज़ीली तव्हां ॿुधायो पंहिंजे मसइले खे। ओके, असां वटि सर लाइव कॉलर आहिनि, कोशिशि कयूं पिया त असां ॿ चारि ॻाल्हियूं असांजे ई सिंध जे माण्हुनि जी ॿुधी सघूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। जी, ये एक तो इनका बताए कि इनका नंबर बताए किस उससे महकमे से, और दूसरे मसला ये है कि और सूबों में 60 दिन में जायदाद का मसला औरत के लिए हल हो रहा है, मुहतसिब हल करते हैं, जो कि पंजाब और केपी में। तो सिंध की औरत कहाँ जाए और ये मसला किससे कहे कि उसका ये जायदाद के हिस्से वाला मसला हल हो जाए? ठीक है, ओके ओके, थैंक यू। आपने अपना नाम मेंशन नहीं किया, आपने नहीं बताया कहाँ से बात कर रही हैं? हैदराबाद। और आपका नाम? मिसेस मोहम्मद। ओके ओके, थैंक यू। तव्हां कॉल कई है प्रोग्राम में। अच्छा सर, हिननि जो चवण जो मकसद है, आपने बात भी सुनी कि केपी में और पंजाब में विद इन 60 डेज प्रॉब्लम सॉल्व हो रहे हैं, लेकिन हमारे यहाँ ये शिकायत आ रही है, तो इनको आप क्या कहना चाहेंगे? उसको हम लोग साइकोलॉजी में कहते हैं लेट्स बी स्पेसिफिक। यस, लेट्स बी स्पेसिफिक। उसमें यह है कि हमें बताएं कौन सी शिकायत है, कौन से कंप्लेंट है जो 60 दिन से ऊपर गई है। मुझे यकीन है कि ऐसा हो नहीं सकता कि 60 दिन से ऊपर कोई कंप्लेंट। अच्छा, इन हैदराबाद? इन हैदराबाद, यस। ओके, ऑल ओवर पाकिस्तान। सही सही, जबरदस्त। मगर मुझे लग रहा है कि शी इज टॉकिंग अबाउट वुमन प्रॉब्लम।
वुमन की No, no, no. She is talking about. I think she is talking. Are you on call? तव्हां कॉल ते आयो मौजूद? कॉल ड्रॉप हो चुकी है. मैं ये क्लियर जरूर करवाना चाहूंगी, बट आई थिंक हेस्को के हवाले से कोई प्रॉब्लम होगी, बिकॉज मोस्ट प्रोबेबली सर असां वटि त ये ही प्रॉब्लम्स आहिनि. बिल्कुल, आपने एक बात है जो मैंने शायद वाकई नहीं बताई, और शायद ये उसको रेफर कर रही हूँ. वो ये है कि 60 दिन में हम फैसला कर देते हैं. उसके बाद हेस्को वाले जो है ना, बदकिस्मती से दे टेक अनदर 90 days टू इम्प्लीमेंट इट. सही सही सही. तो ये लोगों के साथ ये वाकई ये बात, This is what I want to clear this thing. त असांजो प्रॉब्लम किथे अचे पियो, मीन्स त 60 डेज जे अंदर हा वफाकी मुहतसिब जो इदारो प्रॉब्लम खे सॉल्व करे थो, पर हेस्को ताईं जेका उहा शिकायत दर्ज थिए थी त उहे फर्दर 60 और 90 डेज वठनि था. हेस्को हैज टू इम्प्लीमेंट, दे कैन नॉट डिसाइड, वी डिसाइड. जब हम हेस्को को एक फैसला कर देते हैं, हेस्को ने इसको इम्प्लीमेंट करना है लाजमी. कानून है ये, अदरवाइज वो फिर कंटेम्प्ट में आ जाते हैं. ओके. तो दे हैव टू इम्प्लीमेंट इट, बट दे टेक टाइम. यस. उन्होंने जो को सही सही सही. उन्हनि जो पंहिंजो प्रोसीजर आहे, उन्हनि जो पंहिंजो सिस्टम आहे. ठीक आहे. अच्छा सर, असांखे वक्त जो घड़ियूं हाणे वधीक इजाज़त नथी ॾियनि. अची करे तव्हांखे कीअं लॻो इन द एंड, इन शॉर्ट छा मैसेज ॾींदा? बिल्कुल. फर्स्ट ऑफ ऑल असीं मुतसिब दफ़्तर वारा थोरा आहियूं. तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन जो तव्हां सां असांखे मौक़ो ॾिनो त असां आवाम ताईं पुॼी सघूं, ऐं अहिड़ी जायुनि ते असां पुॼी सघिया आहियूं तव्हांजे करे, जीअं असां पंहिंजी कोशिशनि सां असां नथा पुॼी सघूं. जी जी जी. We are very grateful, and I hope we will given this opportunity in future as well. Yes, why not? Why not? It will be our good luck. ऐं असांजे आवाम जे लाइ इहो बहितर थींदो. Thank you so much to be here, sir. Viewers, वक्त थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो. न्यूज़ ब्रेक जी तरफ़ असां वधूं था, उनखां पोइ असांखे ॿिया महिमान जॉइन कंदा. सो मां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण.